नमस्कार। जय जय समाधि वारा। उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदवे। परमात्मा तव्हांखे सुठी सेहत सदा खुश रखे। अज हिकड़ी ॾाढी सम्झाणी ॾाढी अमोलक कथा, अमोलक हिकिड़ो ॾाढो प्रसंग ध्यान सां ॿुधजो ऐं अंत ताईं ॿुधजो, लास्ट ताईं ॿुधजो जी तव्हांखे सम्झ अची वञे। हिकिड़े शहर में हिकिड़ो सौदागर कंहिं गांव खां शहर वेंदो हुयो माल जे लाइ, सामान जे लाइ। अॻे त जेको पुराणो ज़मानो हूंदो, माण्हू पैदल वेंदा या अक्सर उठनि ते वेंदा हुआ, पर उहो सौदागर जेको पैदल वेंदो हुयो। हिकिड़े दफ़े घणो सारो धन खणी करे जीअं पंहिंजे गांव मां निकितो शहर जे लाइ माल वठण लाइ दुकान जो, त उन सां ॿाहिरि हिकिड़ो छीह चोर गॾिया। उन छिन चोरनि चयो त सौदागर जंहिं रस्ते को तूं वेंदो आहे उन रस्ते में न तोखे किथे पाणी सही मिलंदो आहे, न रोटी सही मिलंदी आहे, न कोई रिहाइश लाइ धर्मशाला मिलंदी आहे। इन खां बहितर हाल त तोखे ॿिए रस्ते को वठी हलूं जिते तोखे ॾाढी प्यारी धर्मशाला मिलंदी, जिते ॾाढो आनंददायक व्यवस्था आहे, रहण जी, सुम्हण जी, खाइण जी, पीअण जी, सभु शइ फ्री में मिलंदी ऐं हर सहूलियत मिलंदी तोखे। असां बि अक्सर इन पासे वेंदा आहियूं। उन चयो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढो सुठो, तव्हां चओ था वाक़ई पोइ हलो। जीअं हे रवाना थिया, हलदे 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 उन्हनि रस्ते में छिन चोरनि छा कयो त हिन को सॼो माल धन जेको हुयो फुरियऊं, फुरे करे के मारण लॻा। हे पंहिंजी जान बचाए करे भॻो। भॼदे भॼदे ध्यानु हेॾे होॾे वियो त हिनजे कढ हिकिड़ो बुखायल शेर लॻो। बुखायल शेर खां बचदे बचदे हे वञी करे हिकिड़े खूह में किरी पियो। जीअं खूह में वञी किरण लॻो त उहा हिकिड़ी वण जी टार जेका हुई उहा टार लटके पई, हे वञी उनखे पकड़े करे चुंबड़ी करे बीह रहियो। जीअं चुंबड़ी बीठो उनखे त साम्हूं शेर त बीजी वियो उते किनारे ते खूह जे ते। हिनी चयो त बाबा हाणे हिते मां सेफ आहियां, शेर वञे त पोइ मां निकिरण जी कोशिशि कंदुमि। हिन जीअं ई निकिरण जे लाइ वीचार कयो त मां हितो निकिरां, शेर हलियो वियो जेॾी महिल त हिन जी सोचनि में हुयो त वण ते हिकिड़ी माखी बीठी हुई, जंहिंजी बूंद बूंद माखी जी किरे पई हिन मथां। जीअं माखी जी बूंद किरी हिन वात में उनखे खाधो त हिनखे एॾो आनंद अची वियो, एॾो सुकून मिली वियो, एॾो उनखे बुखायल त हुयो। हिन ॾिठो त यार त ॾाढी आनंददायक माखी आहे, ॾाढी बहितरीन माखी आहे, मां त इहा माखी कॾहिं खाधी न आहे। सो इन उहा माखी जेको आहे बूंद बूंद जी किरे पई, हे पंहिंजे वात में विझी करे आनंद वठे पियो। थोरो समय गुज़रियो, जीअं हिन ॾिठो त ॿ कुआ, हिकु अछो हिकु कारो कुओ जंहिं टार ते टंगियो बीठो आहे, उन टार खे धीरे धीरे टुकनि पिया। जीअं टुकण शुरू कयूं तार खे, उनखे टार खे, शाख खे, वण जी खे, त हिन ॾिठो त यार हे त शाख टुटंदी, त पोइ शाख टुटंदी असां जेको आहे किरी पवंदासीं, शाख खां मां किरी पवंदुमि हेठि। ऐं हेठि ॾिसे पियो त हिकिड़ो वासिंग नांग उन खूह जे हेठि वेठो आहे। उन वासिंग नांग जे वञी करे वात में पवंदुमि ऐं उहो मूंखे खाई वेंदो।
सो वीचार करण लॻो त कीअं कयां। वरी जेॾी महिल माखी जी बूंद वात में पए पई त वरी हिन खे आनंद अचे पियो। वरी उहा माखी जी बूंद खाई करे हिन खे उहो जेके कूओ कारो ऐं अछो कूओ जेके टुकिन पिया टार खे उहे हिन खे विसरी विया। वरी माखी जी लार में मज़ो वठणु लॻो, आनंद वठणु लॻो। वक़्तु गुज़रियो, सोचे पियो निकिरां निकिरां, लेकिन माखी जेका बूंद बूंद किरे पई, मज़ो अचे पियो उनखे। आख़िर कूअ टुकींदे टुकींदे उन टार खे भञी छॾियऊं ऐं वञी करे सिधो उन वासिंग नांग जे मुंहं में वञी पियो ऐं वासिंग नांग हिन खे खाई वियो। संत महात्मा असांखे इन कथा जो विस्तार ॿुधाइनि था। जेको सौदागर आहे उहो असां आहियूं। असां जीवन में पंहिंजे गाॾी खे हलाइण लाइ, सौदे वठण लाइ सफ़र कंदा पिया आहियूं त असांखे जेके छिए चोर आहिनि उहे गॾिबा आहिनि। काम, क्रोध, लोभ, मोह ऐं छो मन। इहे चोर जेके आहिनि इहे असांखे पंहिंजी लालच में त असांखे सुठो फ़ाइदो मिलंदो, आनंद मिलंदो, सुकून मिलंदो, सभु शइ मिलंदी, उन में असांजो जेको जीवन जो जेको बि आहे उहो खसे वेंदा आहिनि। सभु जीअं खसे वेंदा आहिनि उहो खसिजी वेंदो आहे असां खां। ऐं जॾहिं असां उन्हनि खां मन वस थी करे असां हिन संसार जी जेको खूह आहे उन में लटकी पवंदा आहियूं। ऐं जेको शेर आहे उहो असांजो हिकिड़ो भव ढिॼ आहे, जंहिंखां असां उन में अञा खूह में लटकी बीहंदा आहियूं त इन खां ॿाहिरि न निकिरूं असां खूह खां। मतां जेको संसार जेको भव आहे उहो मतां असांखे उहो न करे। ऐं जेका शाख आहे उहो असांजो परिवार आहे। असां उन परिवार सां ॿधियल हूंदा आहियूं, परिवार सां टंगिया बीठा आहियूं, असां परिवार सां चुंबड़िया बीठा आहियूं। असां जेको कारो ऐं अछो कूओ आहे उहो ॾींहुं राति आहिनि, ॾींहुं राति असांजे शाख खे टुकनि था, यानी परिवार खे असांखे ख़तमु करनि था। उहे असांजा ॾाॾा विया, परॾाॾा विया, नाना विया, परनाना विया, पीउ वियो, पिता वियो, परिवार वियो, धीरे धीरे सभु वेंदो पिया। पर असां पोइ बि मोह जे माया में लड़किया बीठा आहियूं। ऐं जेको माखी जी बूंद आहे उहो आहे माया, उहो आहे पैसो। पैसो असांखे मिले थो पियो ऐं उन मां रस वठूं था पिया, सुकून जो निंड कयूं था पिया, एसी में, गाॾियुनि में घुमूं था पिया, वॾी वॾी हिकिड़ी जेको आहे न शहरनि में घुमूं था पिया, आनंद वठूं था पिया, होटलनि जा खाधा पीता, मोबाइल, सभु सहूलियतां इस्तेमालु कयूं था पिया। पर मन नाहे चवंदो पियो त असां इन संसार जो जेको खूह आहे उन मां ॿाहिरि निकिरूं। असां उहो जेको शेर आहे, जेको भव आहे, उहो त हलियो वियो न, लेकिन असां नथा चाहियूं। सोचूं था, डेली सोचंदा आहियूं त मां इन संसार मां ॿाहिरि निकिरां। जीअं सौदागर सोचींदो हुयो डेली त मां इन खूह मां ॿाहिरि निकिरां, पाण खे बचायां। असां बि डेली सोचंदा आहियूं, लेकिन असां निकिरी न सघंदा पिया आहियूं। असां इन मां उहो उन मां आनंद जेको आहे माखी वारो उन में लटकिया बीठा आहियूं। ऐं जेॾी महिल उहो कारो ऐं अछो कूओ जेको टुके 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 परिवार सां धीरे 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 पोइ असांजी जेका वक़्तु ईंदो आहे ऐं असां उन में वञी करे किरंदा आहियूं वासिंग नांग वात में, उहो आहे काल भॻवान। ऐं काल भॻवान असांखे खाई छॾींदो आहे। हाणे ॾिसो, जीवन में इहा ई सच्चाई आहे। असां इन मोह माया में लटकिया पिया आहियूं। मौक़ो परमात्मा असांखे ज़रूरु ॾींदो आहे। जॾहिं परमात्मा असांखे तारणो हूंदो न, असांजे जीवन में संत मोकिलींदा आहिनि ऐं संत असांखे इन मां ॿाहिरि करंदा आहिनि, असांखे मोह माया में। उन खे बि मौक़ो काफ़ी मिलियो सौदागर खे, लेकिन पोइ बि फाथो पियो रहो। तीअं असां बि संतनि जे सत्संग ते न हलंदा आहियूं, संतनि जे वचननि ते न हलंदा आहियूं,
साथ संगत चैत नालदा आहियूं, असां बस उन्ही मोह माया में लटकिया पिया आहियूं। हिकिड़ो प्यारो साईं शुभजन दातार शब्द चवंदा हुया, हेमतों में गुण तगणा ही गफलत में न गुजार, अठ पहर कै पेट जी पूजा, सत पहर कै पेट जी पूजा, अठों पहर गुण गाय मालिक जा, अठों पहर गुण गाय। छॾी पाण खे पापन ते हेरे ओ बंदा, ॾिस केरे अंदर थो बोले, ॾिस मन जो खातो खोले। सभु कुझु आहे असांजे अंदरि, सभु कुझु करे सघंदा आहियूं, अठ ई पैर असां बसि सुम्हण में लॻा पिया आहियूं। पर संत चवनि था सत पहर पेट जी पूजा करें थो, लेकिन हिकिड़ो पैर रात जो 3 बजे को वठी सुबुह 6 ताईं उहो उथी करे केॾे महिल बि 5 मिंट बि उथी करे प्रभु जा गुण गाए, उनमें तुंहिंजो जीवन सफल थी वेंदो। इन करे अगरि जीवन पंहिंजो सफल करिणो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सत्संग जो आनंद वठो, जीअं मन ख़ुशि थी वञे, मन सकून पाए ऐं असांजी मोह माया मां ॿाहिरि निकिरी सघूं। जय जय समाधि वारा, पंहिंजे परिवार जो ख़ासि ख़्यालु रखंदवे, सदाई गॾु। जय जय समाधि वारा।